था हिन किताब जो सेशन जंहिंजो नालो आहे इश्क ते 100 तोहमतूं। शाह मोहम्मद पीरज़ादे जे किताब जो ही सेशन आहे। शाह मोहम्मद पीरज़ादे जो जेकॾहिं मां मुख़्तसर तारुफ़ पेश कयां त शाह मोहम्मद पीरज़ादो जदीद सिंधी शाइरीअ जो हिकु मुनफ़रद नालो आहे ऐं उन में ख़ासि तौर ते जेकॾहिं असां नज़्म जी ॻाल्हि कयूं त उन में उनजो हिकिड़ो मुनफ़रद मक़ाम आहे। ऐं जेका जदीद सिंधी शाइरीअ में जेका थॉट प्रोवोकिंग शाइरी थिए पई उन नस्ल जे शाइरनि जी जो हिकु नुमाइंदो शाइर आहे। शाह मोहम्मद जो तालुक़ जेको आहे उहो सिंधी अदबी संगत सां बि रहियो ऐं हू सियासी तौर ते कम्युनिस्ट पार्टीअ सां हुनजो तालुक़ रहियो, तरक़ी पसंद तहरीक जो हू हिकु हिसो रहियो आहे। ऐं हुन जा जेकॾहिं असां शेख अयाज़ मेले में वेठा आहियूं, जेकॾहिं असां शेख अयाज़ ते कम जे मुतालिक़ ॻाल्हायूं त शाह मोहम्मद जी हीअ हिकु इन्फरादियत याब आहे त हुन आसिफ़ फ़रक़ीअ सां मिली शेख अयाज़ जी शाइरी सिंधी ऐं उर्दू ॿोलीअ सिंधी ॿोलीअ खे उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ में तर्जुमो करे दुनिया ताईं पेश कयो। ऐं उन में हुननि जा जेके किताब शाया थिया उन में दी स्टॉर्म्स कॉल फॉर प्रेयर्स ऑक्सफोर्ड तरफ़ां किताब हो। इन खां अलावा ज़िक्र अयाज़, फ़िक्र अयाज़ ऐं दानिश अयाज़ हुननि शेख अयाज़ जा उर्दू ऐं अंग्रेज़ी किताब तर्जुमो करे दुनिया ताईं पहुचाया। ऐं ही किताब जेको आहे इश्क ते 100 तोहमतूं, इहो शाह मोहम्मद मंसूब बि आसिफ़ फ़रक़ीअ खे कयो आहे। सो शाह मोहम्मद ऐं आसिफ़ फ़रक़ीअ जो जेको शेख अयाज़ ते थियल कमु आहे हिन अयाज़ मेले जे प्लेटफॉर्म ते मां सम्झां थो उन लाइ भरपूर ताड़ियूं थियणु खपनि। छो त असां इहो चवंदा आहियूं त असां शेख अयाज़ खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो कयूं, दुनिया ताईं पहुचायूं, पर इहो कमु शाह मोहम्मद ऐं आसिफ़ फ़रक़ीअ तमामु ख़ूबसूरतीअ सां कयो आहे ऐं उन जा किताब उन्हनि जा शाहिद आहिनि। हाणे असां अचूं था हिन किताब ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाह मोहम्मद जो जेको पहिरियों किताबु हो उहो इस्तूपा सिंधु ऐं चंड, जेको मलका ऐं फैज़ पीरज़ादो सां गॾिजी शाया थियो। मलका हिते मौजूदु बि आहे। उन खां पोइ जेको शाह मोहम्मद जो किताबु आयो उहो सूंहं जूं 100 सूरतूं, ऐं उहो सूंहं जूं 100 सूरतूं पहिरियों शाया थियो ऐं उन खां पोइ वरी उनजो ॿियो हिसो इज़ाफ़े सां गॾु शाया थियो। वरी उनजी आत्मकथा भोराईअ में भाल शाया थियो ऐं हाणे ही उनजो चौथों किताबु इश्क ते 100 तोहमतूं हिन ई साल शाया थियो आहे, जंहिं ते ही सेशन रखियो वियो आहे। हिन पैनल में जेके शख़्सियतूं आहिनि उन में साहिब किताब पाण आहे शाह मोहम्मद पीरज़ादो। इन खां सवाइ सिंध जो नाले वारो अदीब, लेखक, मुहक़िक़ साईं ताज जोयो साहब ऐं असांजो ख़ूबसूरत शाइर ऐं मुहक़िक़ माशूक धारे जो साहब असां सां पैनल में मौजूदु आहिनि। हिन किताब जो हिकिड़ो नज़्म आहे जंहिंसां मां शुरूआति थो कयां। असां शाह मोहम्मद जी शाइरीअ जो सुरूर बि वठंदासीं। डॉक्टर फयाज़ अहसान जन वेठा आहियो, समीना वेठी आहे, त जेका मुनफ़रद इज़हार आहे शाह मोहम्मद जो, त हिकिड़ो मुख़्तसर नज़्म आहे। चमकनि थियूं चोटियूं, चमकनि थियूं चोटियूं, दूर पहाड़नि ते बर्फ़ पई आहे। चमकनि थियूं चोटियूं, दूर पहाड़नि ते बर्फ़ पई आहे। लहजनि में ॼिभियूं, छोजो रिश्तनि ते बर्फ़ पई आहे। त इहो शाह मोहम्मद जो हिकिड़ो इज़हार आहे। हिन किताब जो महाक जेको आहे उहो इमदाद हुसैनीअ जो लिखियलु आहे, जेको हिन किताब खां अॻु हुन KLF में हिकिड़ो सेशन हो शाह मोहम्मद जो, जंहिं ते जेको हुन ॻाल्हायो उनखे लिखत में हाणे महाक करे आंदो वियो आहे। उन में हिकिड़ो पैराग्राफ आहे त गज़ल जे कवि वासुदेव मोही सिंधी गज़ल जो हैंडबुक में शान जे गज़ल जे हवाले सां लिखे थो त इन में इज़हार जी अलॻियत आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि
शान जी समूरी शाइरीअ ते लागू थिए थी, यानी हिन वटि इज़हार जी अलॻियत आहे। त इहो रिमार्क इमदाद हुसैनीअ जो शाह मोहम्मद लाइ असां सम्झूं था हिकिड़ो एज़ाज़ आहे, हिकिड़ो एवॉर्ड आहे। तमामु माशूक़ दायरे जो साहब तव्हां खां पुछंदुमि त इहा जेका इमदाद साहब ॻाल्हि कई आहे इज़हार जी अलॻियत, ऐं अवां सिंधी अदब जा हिकिड़ा मुहक़िक़ बि रहिया आहियो, हिकिड़ो तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे, ऐं शाह मोहम्मद जे शाइराणे सफ़र खां बि अवां वाक़िफ़ आहियो। अवां शाह मोहम्मद जे हिन किताब ऐं सॼे शाइरीअ जे सफ़र खे कीअं था ॾिसो? हमारा वरी महिरबानी मूंखे हिन सेशन में इश्क जो सभु तोहमतूं ऐं शाह मोहम्मद पीरदादे जेको असांजो शाहन आहे हुन ते ॻाल्हाईंदे सराही महसूसु थी पई। मूं शाह मोहम्मद पीरदादे जो जेको पहिरियों किताबु हुयो, जेको गॾियल हुननि जो मजमूओ हुयो, फैज़ुल्ला सां ऐं भेण मलका सां गॾु जेको छपियो हुयो, इस्तूपा सिंधु ऐं चंड, ऐं तॾहिं खां वठी शाह मोहम्मद पीरदादे जो ऐं हुनजे शाइरीअ जो मदाह रहियो आहियां। आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त बलड़े जी जा पीरदादा उहे ॾाढा ज़हीन आहिनि। हिकिड़ो त हू सुहिणा ॾाढा आहिनि, ऐं ॿियो त हुननि जो आवाज़ु जेको आहे उहो बि कमाल जो आहे। त शाहन बि पंहिंजे ज़ात वांगुरु पंहिंजे ॾात में बि इंतिहाई हिकिड़ो सुहिणो ऐं तख़लीक़ी शाइर आहे। मूं जीअं हुननि जे पहिरीं गॾियल मजमूए जी ॻाल्हि कई त आउं एतिरो उनखां मुतासिर थियो पीरदादनि जे शाइरीअ खां, जो भेण मलका जो नालो पढ़ी मूं पंहिंजे धीउ जो नालो ई मलका रखी छॾियो हुयो। त हिननि सां मुंहिंजी उहा हिकिड़ी रग़बत रही आहे त शाह मोहम्मद जो जेको अॻियों जेको किताबु आयो उनखे बि, ॿियो जेको हुनजो निजो मजमूओ आयो जंहिंजा ॿ छापा छपिया, मूं उनखे बि पढ़ियो। त घटि में घटि शाह मोहम्मद पीरदादे जे नज़्मनि में मूं हिकिड़ी जेका शइ महसूसु कई आहे, मूंखे घटि में घटि महसूसु थी आहे त हुन जी शाइरी जेका आहे उहा बेसाख्त आहे। उहा हिन जी जेका शाइरी आहे, हिन जा जेके नज़्म आहिनि उहे हिन जे मक़सद आहे त ईअं अंदर मां हिकिड़ा फुटी निकितल आहिनि। जीअं अयाज़ चयो त शाइरीअ में कोशिश जी इंतिहा इहा आहे त उहा बिना कोशिश जे कई, ऐं हिन जे उन्हनि नज़्मनि में हिन जो इश्क़ आहे, ऐं हिन जो उहो जेको इश्क़ आहे, हिन जो जेको रूह आहे, हिन जी जेका सचाई आहे, हिन जे पंहिंजे पीढ़ीअ ॾांहुं जेका रग़बत आहे, त शाहन न रुॻो फ़िक्री तौर ते हिकिड़ो सगारो शाइर आहे, पर फ़नी तौर ते बि। छो त बलड़े जी जा पीरदादा मूंखे ख़बर आहे त राग जा बि तमामु घणा शौक़ीन रहिया आहिनि, ऐं उते जमाल शाह जमाल जो जेको दरगाह आहे या उनजो जेको आस्थान आहे, मां इलाही दफ़ा उते वियो आहियां। हिकिड़ो रूहानी सुकून महसूसु थींदो आहे। त आउं जॾहिं हिन जे शाह मोहम्मद पीरदादे जे नज़्मनि खे पढ़ां थो त माना मूंखे हिकिड़ी उहा जेका उहा छिक, उहा हिकिड़ी जेका सिक उहा महसूसु थिए थी। उनजो हिकिड़ो नंढो नज़्म आहे त शाइरी मुंहिंजी वॾी सिफ़ारिश आहे, शाइरी मुंहिंजी वॾी सिफ़ारिश आहे, मुंहिंजे लाइ हुनखे रिछाए थी अचे। ऐं आउं सम्झां थो त शाइरी जेका आहे उहा कंहिंखे बि रिछाइण जो हिकिड़ो सगारो ज़रियो आहे। त हुन जे नज़्म त उहो इंतिहाई हिन जे माना सुञाणप जो हिकिड़ो हवालो आहे। शाह मोहम्मद पीरदादे जो नालो जॾहिं बि असांजे साम्हूं ईंदो त आउं सम्झां थो त हुनजे नज़्मनि जो जेको ज़िक्र उहो ज़रूरु थींदो। पर उनजो जेको ग़ज़ल आहे उन में बि माना हिकिड़ो उन जिदत वारो रंग आहे त नओं इश्क आरस भञण थो लॻे, वरी जान जोखे विझण थो लॻे। त नए माना इश्क जो जेको आरस भञण वारो जेको ख़्यालु आहे उहो शाह मोहम्मद पीरदादे जे उन जदीदियत खे ज़ाहिर करे थो, या उन जा जेके दोहा आहिनि उहे बि ॾाढा दिलफ़रेब आहिनि हिन किताब में। त दिलि में केॾी उणतुण आहे, मुंहं ते केॾी बेख़बरी, दिलि त चवे थी अञा वेहण ते ज़ाहिर केॾी बेसब्री। त शाहन ॾाढो जदीद शाइर आहे, ॾाढो सुहिणो शाइर आहे, ऐं हुनजो जेको हीउ किताबु आहे उहो साह में सांढण जहिड़ो हिकिड़ो ऐं बार बार पढ़ण जहिड़ो हिकिड़ो किताबु आहे, जंहिंखे पढ़ी
दिली तौर ते हिकिड़ी ख़ुशी महसूसु थिए थी, सराही महसूसु थिए थी। वॾी महिरबानी माशूक साहब, ऐं तव्हां ॾाढो ख़ूबसूरतीअ सां शान जी शाइरी ऐं हुनजो पस मंज़र जो तज़ियो कयो। ताज साईं, तव्हां त सिंधी अदब खे हिकिड़ो सॼी तारीख़ जा अखियुनि ॾिठा गवाह आहियो, त जेका इहा थॉट प्रोवोकिंग शाइरी आहे, जंहिंखो नसरी नज़्म ऐं जेको आज़ादु नज़्म लिखियो वियो, ऐं जेके शाइर इन सिन्फ़ जा नुमाइंदा शाइर थी करे जदीद शाइरीअ में उभरिया, उन्हनि मां हिकु शाह मोहम्मद बि आहे। त इहा जेका सिंध में शाइरी थी थिए या शाह मोहम्मद जा जेके नज़्म आहिनि, उन्हनि ते तव्हां छा चवणु चाहींदो? शाह मोहम्मद बुनियादी तौर पलड़े जी पैदावार आहे, जितां अनवर पीरज़ादे ऐं मीर मोहम्मद पीरज़ादे जहिड़ा ॿ जाइंट शाइर ऐं अदीब पैदा थिया। पलड़े जी आहे अदीबनि जो ॻोठ, शाइरनि जो ॻोठ ऐं सुघड़नि जो ॻोठ ऐं फनकारनि जो ॻोठ। हीअ सिंध में हिकिड़ो मुनफ़रद ॻोठ आहे, जिते न रुगो असांजा मर्द राइटर तव्हांखे मिलंदा, पर असांजूं भेनरूं जेके आहिनि उहे बि तमामु अहम शाइराऊं आहिनि, अदीबाऊं आहिनि। संदसि पहिरियों जेको किताबु छपियो फैज़ पीरज़ादे सां गॾु, उन सां गॾु असांजी भेण मलका जी बि शाइरी हुन में शामिल हुई। त इहा हिकिड़ी नवाण हुई। ऐं शाह जे पहिरें किताब खां वठी सूंहं जूं सभ सूरतूं ऐं इश्क ते वरी सभ तुहमतूं, तव्हां ॾिसो ॿिन्ही में हिकिड़ी मुमासिलत आहे। उन सूंहं जूं सभ सूरतूं आहिनि ऐं इश्क ते वरी सभ तुहमतूं हुन में हुन उनवान ॾिनो आहे। त तव्हां इन उनवान मां ई उनजी इनफ़रादियत मालूम करे सघो था। शाह मोहम्मद नसरी नज़्म में जिन बि लिखियो आहे, उहो मोहम्मद अली पठान हुजे या असांजो मुस्तफ़ा अरबाब हुजे, ऐं ॿिया जेके नसरी अतिया दाऊद हुजे, साबिया सांगी हुजे, या असांजी ख़ालदा नसरी कुझु लिखियो आहिनि, ॿिया असांजा जेके फिराक हाले फोटो आहे या ॿिया दोस्त, त उन्हनि में शाह मोहम्मद हिकिड़ो मुनफ़रद आहे। उनजे इन नज़्मुनि में जेके नसरी नज़्म आहिनि, ऐं उन में नवाण मिले थी। उन कुझु ग़ज़ल बि लिखिया आहिनि, पर तमामु थोरो तदाद, पर शाह मोहम्मद खे असां नसरी नज़्म जो बहितरीन ऐं जदीद फ़िक्र सां वाबस्ता शाइर चऊं सघूं था। हिन किताब जो इंतिसाब आसिफ़ फ़रक़ीअ जे नाले कयो आहे, जंहिंसां गॾिजी हुन शेख अयाज़ जा उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में तर्जुमा करे ऐं शेख अयाज़ खे आलमी सतह ताईं मुतारफ़ करण जी कोशिशि कई। ऐं आउं सम्झां थो त अॼु जॾहिं शेख अयाज़ मेले में जेके असांजा पंजाब मां या इस्लामाबाद मां ॻाल्हाइण लाइ असांजा अदीब अचनि था, त उन्हनि खे इहे ई ज़िक्र अयाज़, फ़िक्र अयाज़ ऐं दानिश अयाज़ या जेके फ़ामीदा रियाज़ तर्जुमा कया आहिनि, उहे हू पढ़ी ऐं शेख अयाज़ जो उन मां अंदाज़ो लॻाइनि था। जीअं कल्ह असगर नदीम सैयद जेके हवाला ॾिना, उहे इन्हनि ई किताबनि मां वरितल आहे। त इन हवाले सां बि शाह मोहम्मद जी हिकिड़ी अहम जुड़े थी हैसियत। हुन हिन ॾिसो न केॾा ख़ूबसूरत नज़्म लिखिया आहिनि। ऐं हिकिड़ो नज़्म आहे जेका लोड शेडिंग। हाणे हुन में ॾिसो त मां परे खां ईंदड़ स्ट्रीट लाइट जो टुकड़ो दरिया, आउं परे खां ईंदड़ स्ट्रीट लाइट जो टुकड़ो दरिया वटि ईअं ॻोल्हे रहियो आहियां, जीअं अछे कागर जो को टुकड़ो ॻोल्हींदो आहियां, जंहिं ते तुंहिंजे बारे में नज़्म लिखणु चाहींदो आहियां। तव्हां हिन में ॾिसो त उनवान लोड शेडिंग आहे, उनखे ॾिसो कहिड़े ख़ूबसूरत पैदाए में हुन पेश कयो आहे। ऐं उनखां सवाइ असांजे हिन दोस्त ते राशिद लखमीर जेको लिखियो आहे, ऐं हिन जो शाइरीअ जो जेको तज़ियो कयो आहे, उन में हुन 5 शयूं कोट कयूं आहिनि। त हिन जे शाइरीअ में जज़्बा आहिनि, अकुल आहे, इल्मु आहे, अख़्तियार आहे ऐं अमल आहे।
माना हुन हिन जे शाइरीअ जो रूह इन्हनि 5 उनवाननि तहत हिन में शामिल कयो आहे त तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त इहे 5 जेके आलमगीर एहसास या इल्म या सम्झ जूं शयूं आहिनि ही उन सां करे थो। हिन जो हिकिड़ो नज़्म आहे जेको वेसर जे बीमारीअ ते। हिकिड़े दफ़े अब्दुल वाहिद हारिस सर साईं जीएम सर खे चयो साईं असां खां के वाक़िया विसरी था वञूं त साईं हुनखे चयो त इहा त वॾी रहमत आहे, छोकिरनि जेकॾहिं वेसर न हुजे त इंसान पंहिंजे माज़ीअ या हाल जा जेके हुन सां दुख या वारदातूं थियनि थियूं उन्हनि खे यादि करे हू चिड़ियो थी पए। तंहिं करे इहा वेसर बि ख़ुदा जी नेमत आहे, इहा का जेको अज़ाब न आहे। त संदसि डिमेंशिया ते लिखियलु जेको नज़्म आहे उहो आउं तव्हांजे ॾाढो पढ़ां थो त डिमेंशिया जे असर में थो अचां शायदि अचानक कंहिं चौराहे ते अची जीअं ई बती ॻाढ़ी थी बीहारे छिके हिकु वाकिरो कंहिं यादि जो गेले वञे थो। हुनखे जॾहिं चौक ते उहा बती जेका आहे उहा बीहारे थी त हू चए थो मूंखे वाकिरो कंहिं यादि जो गेले वञे थो। उते पहुची वञा थो मां जिते मुंहिंजे हिसे जो अन्न अञा हाणे पीअण जे लाइ चकीअ वारे चकीअ में आ विधो सारो। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त ही जेका लाइट जेका गाॾी बीहारण वारी उते जेका कार रोके थो त हुनखे माज़ीअ में जेको चकीअ तां अटो पिहाइण वेंदो हो उहो मंज़र हिन जे ज़हन में अची थो वञे। अञा हाणे पीअण जे लाइ चकीअ वारे चकीअ में विधो सारो अटे जे रही हवास अटे जी रही हवासनि खे ॾी महक आहे। चकीअ में मां अटो पंहिंजो खणी घर ॾे जो वञिणो आहियां, पोयां हिकु शोर ट्रैफिक जो वॼाए हारन थो मूंखे करे होशियार ऐं मूंखे घड़ीअ पल लॻे थो मूंखां विसरी वियो आहे रस्तो पंहिंजे घर जो। डिमेंशिया जे असर में थो अचां शायदि। हाणे इन सिलसिले में वरी अॻिते चए थो जॾहिं मूं कार बीहारे भरियल बाज़ार में कंहिं जाइ ते बीहारे भरियल बाज़ार में कंहिं जाइ ते थो वञा का शइ ॾिनण कारण उते कुल्फीअ जे ठेले खे ॾिसी मूंखे कनाए थो उहो होको ॿुधी जेको फिटाए रांदि डोड़ियो हुउमि आनक ते अची कुल्फी वठण जे लाइ। ॾिसो माज़ीअ त कीअं वञे थो ही विक्सर न पर हिन जी यादि जेका आहे उन में अचे थी। गुलाबी मां वठण जी सद रखी सांडे गुलाबीअ लाइ खपे ॿियानी। यानी गुलाबी जेका कुल्फी वठण लाइ ॿियानी खपे, आने में अची कुल्फी थी मिले। जॾहिं मां थेलो खणी निकतुसि त मूंखे यादि ई कोन्हे त बीहारी किथे मूं कार पंहिंजी डिमेंशिया जे असर में थो अचां। वाह वाह वाह। ऐं वरी टियों मंज़र आहे त कॾहिं परदे ते वेंदे बोइंग जहाज़ जी सीट ते वेंदे मिली जा मैगज़ीन आहे उन्हीअ जा चिमकणा पन्ना वराईंदे ॾिसां थो मां वॾी वणकार त पोइ हीअ दिलि वञे अटकी उते जाते कची आली कची आली चकी निमुजी हणी छंडो ऐं ताज़ो करे थी यादि जी दुनिया उहा चकी मां तोखे ॾेई तुंहिंजे वर में लिकायल खट मिठड़ा तो घुरां ऐं तूं ॾेई को तवील असूल नखरे खे सिकाए थी ऐं बोइंग उॾियो कॾहिं मूंखे अहसास ई कोन्हे। त तव्हां ॾिसो बोइंग में चढ़ंदे या कार में सवारी कंदे या ट्रैफिक सिग्नल वटि कार बीहंदे हिनखे जेको माज़ी अचे थो
हू न खां हू ॻाल्हि विसरी थी वञे त मां कार में वेठो आहियां ऐं मूंखे अॻिते वधिणो आहे। त इहा जेका नवाण आहे ऐं जेका आला नसरी नज़्म में जदीद नसरी नज़्म चइबो ई इनखे आहे। असां वटि रुगो लफ़्ज़नि खे अॻिते पोइते करे खोड़ किताब नसरी नज़्म जा अचनि था, पर उहे वठण खां पोइ माण्हू उछले छॾे थो कुंड में। पर हीअ किताब जंहिंमें हिन क़िस्म जा नसरी नज़्म आहिनि, आउं सम्झां थो त हीअ न रुगो लाइब्रेरी जी सूंहं आहे, पर असांजे मुताले जी बि हिकिड़ी सूंहं आहे जंहिंखे पढ़ी असां कुझु हासिलु करूं था। ज़बरदस्त ताज साईं। ऐं तव्हां बिल्कुलु सही चयो त हक़ीक़ी नसरी नज़्म इहो ई आहे। इहो जेको शाह मोहम्मद जो नज़्म डेमेंशिया आहे, इहो वाक़ई जदीद नज़्म जो हिकिड़ो तारुफ़ आहे, हिकिड़ो सैंपल आहे जेको मिसाल तौरु पेश करे थो सघिजे। त हाणे मां शाह मोहम्मद खां इहो नज़्म असां आख़िर में ॿुधूं था, हिकिड़ो सुवाल अॻ में इहो कयां त शाह मोहम्मद कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे, छो त मां पाण बि शाइर आहियां, त हिकिड़ो शाइर जेको आहे उहो ॼण त पाण ई पंहिंजे बारे में जेका राय थो रखे उहा मुकमल हूंदी आहे, पर हू हिकिड़ो शर्मसारीअ खां हुनजो इज़हार न आहे करे सघंदो। ऐं हू नक़ाद में उहा राय ॻोल्हींदो आहे त नक़ाद हुनजो छेद करे, हुनजी छंद करे त मुंहिंजी शाइरीअ जा कहिड़ा पासा आहिनि जिन ते जेके पढ़ंदड़ खे मुतासिर कनि था। पर मां जेकॾहिं तव्हां खां ई पुछां त तव्हां पंहिंजे शाइरीअ खे कीअं था ॾिसो बैन अल-अक़वामी ऐं जेका सिंध जी जदीद शाइरी आहे उन में तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़ो तव्हांजा 4 किताब आयल आहिनि, तव्हां मुख़्तलिफ़ तजुर्बा कया आहिनि, हिकिड़े फ़िक्री ऐं फ़नी सफ़र मां गुज़रिया आहियो, त तव्हां पाण पंहिंजी शाइरीअ में कहिड़ा तजुर्बा ऐं कहिड़ी नवाण आंदी आहे? मां कोशिशि कंदो आहियां त हिकिड़े आम आदमीअ जे ज़िंदगीअ वांगुरु जेके वाक़िया ऐं जेके सोचूं हिकिड़े फ़र्द में अचनि थियूं उहे मां जीअं जो तीअं पेश कयो। इन करे ख़ासि तौर ते मुंहिंजे हिन किताब में तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो आम घरेलू ज़िंदगी गुज़ारींदड़ फ़र्द नज़र ईंदो जेको घर जे रिश्तनि सां बि इन्वॉल्व आहे ऐं हू हुनजा मूड स्विंग था थियनि। हू कॾहिं रोमांस जे लपेट में अची थो वञे ऐं कॾहिं वरी मारूज़ी हालतूं ऐं दुनिया जूं जेके बदमनी आहे उन जो बि हुनखे महसूसु थिए थो, शिकार थिए थो। त मां हिनखे को नज़्म लिखणु या को गज़ल लिखणु या कंहिं शऊरी कोशिशि खां वधीक मां पंहिंजे हिकिड़ा जज़्बात खे एज़ इट इज़ रिकॉर्ड करणु चाहींदो आहियां। त उन में मूंखे उन ओरिजिनलिटीअ जो वधीक फ़िकिर हूंदो आहे ऐं उन जी मक़बूलियत या सनद जो घटि हूंदो आहे। इन जे करे ही हिकु डायरीअ वांगुरु हिकिड़ी वर्क मतिलबु स्पोकन लैंग्वेज जहिड़ी शाइरी आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां त उहा ईअं ई स्पोकन लैंग्वेज वांगुरु रहे, उन में घणियूं पेचीदगियूं न हुजनि। अच्छा शाह मोहम्मद, तव्हां जेका थॉट प्रोवोकिंग शाइरी कयो था त इन जो ऑडियंस कहिड़ो आहे? इहो ऑडियंस जेको आहे ज़ाहिर आहे उहो पॉपुलैरिटीअ वारो ऑडियंस न आहे, पर उहा शाइरी सिंध में एॾी अॼुकल्ह घणी न पई थिए जेको तव्हांजे नस्ल वारे शाइरनि कई, त तव्हां इन जो ऑडियंस किथे था ॾिसो? मां सम्झां थो हुनजो ऑडियंस उहो ई आहे जेको कमरे में अकेलो वेही पंहिंजो पाण सां वक़्तु गुज़ारे थो ऐं जेकॾहिं उन ताईं ही जज़्बा ऐं ही इज़हार पहुचे थो त उनखे उहो रिलेट करे थो। ऐं मुंहिंजे लाइ इहो खोड़ आहे, इन लाइ मूंखे कंहिं न कंहिं हवाले सां इन जी हिकिड़ो अहसासु या फीडबैक मिली वेंदी आहे ऐं पोइ 2, 4, 8, 10 माण्हू ई काफ़ी हूंदा आहिनि। जॾहिं हुनजे जिस्म जो गर्मी पद कंहिंजे छुहाव सां वधंदो, मुंहिंजे दिलि सां हम आहंग उहा छोकिरी अञा अण वाक़िफ़ जी वादीअ में आहे ऐं अञा हूअ पंहिंजनि ॿाहुनि खां पंहिंजे कंध खे आराम ॾियण जो कमु वठी रही आहे। मां उन मुआशिरे में रहां थो जिते चुप करे वक़्त जो इंतज़ारु करण जो हुकुम मिलियल आहे, पर मुंहिंजा नौजवान हुन इंतज़ार बदिरां हुकुम उदूली कंदे फ्रस्ट्रेशन में पाण खे बर्बाद करे उन मां लज़त वठण जे नशे में मुब्तला थी विया आहिनि ऐं नशे जा वापारी पंहिंजो वखर खपाए अखियुनि खां ओझल थी वञनि था। पर मुंहिंजा मुख़लिस जज़्बात सां भरियल नौजवान मूंखे बेहिमतीअ जो तानो ॾियनि था
मुंहिंजे लाइ हिकु नज़्म जी तख़लीक़ हिन तन्हाईअ जे माहौल में हिकु दोस्त ठाहिण जो नेमल बदल आहे। उन करे हक़ीक़ी दुनिया जा दोस्त मूं समेत उदास ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मी टू वारी तहरीक जे करे औरतुनि जा एतिराफ़ करप्ट मर्दनि खे ड्रिॼारे रहिया आहिनि, पर उहे त नथा ड्रिॼनि। पर अहिड़ा एतिराफ़ ॿुधी हिकु शाइर जी दिलि धुंध में विकोड़जी थी वञे। प्यार जो इज़हार या हरासमेंट उनजो फ़ैसिलो केरु कंदो? बोल्ड ऐं आउटस्पोकन औरतुनि सां इश्क शाइर जे दिलि खे सुसाए थो छॾे। मुफ़लिसी, नाइंसाफ़ी, बरबरियत ऐं तशद्दुद जे हिन माहौल में कोसी हंज जहिड़ो ठिकाणो शायदि हिकु नज़्म में जोड़े सघे। वाह वाह वाह, तमामु ख़ूबसूरत।